अस्सलाम वालेकुम दोस्तों। हाणे असां रोमन सिंधी के प्योर सिंधी में बिल्कुल ही आसान तरीके से कन्वर्ट करे था सघूं, वो भी विदाउट एनी थर्ड पार्टी सॉफ्टवेयर। जीअं सिंधी कीबोर्ड्स हूंदा आहिनि, सिंधी एप्लीकेशन्स हूंदा आहिनि, उन्हनि खे यूज़ कंदे असां सिंधी टाइप कंदा आहियूं, सिंधी में मैसेजेस लिखंदा आहियूं। हींअर इन्हनि एप्लीकेशन्स जी ज़रूरत न आहे। गूगल वारनि जे तरफ़ां हिकु अपडेटेड एप्लीकेशन आहे कीबोर्ड। गूगल वारनि जो कीबोर्ड आहे कीबोर्ड, इन यूज़ कंदे असां रोमन सिंधी खे प्योर सिंधी में कन्वर्ट करे था सघूं। इहो तक़रीबन मोबाइल्स में ऑटो अपडेटेड हूंदो आहे, इंस्टॉल्ड हूंदो आहे, पर जेकॾहिं कंहिंजे मोबाइल में न आहे त प्ले स्टोर में अची करे सर्च बार में कीबोर्ड लिखंदासीं, GBOARD कीबोर्ड, द गूगल कीबोर्ड। इन्हें क्लिक करे इंस्टॉल कंदासीं। इंस्टॉल करण खां पोइ असां सेटिंग में अची करे लैंग्वेज एंड इनपुट में कीबोर्ड एंड इनपुट मेथड के ॾिसंदासीं। उन में करंट कीबोर्ड आहे, करंट कीबोर्ड के जीअं क्लिक कंदासीं, हिकिड़ो असांजो कीबोर्ड इंग्लिश US एंड्रॉयड कीबोर्ड AOSP या को ॿियो को सेलेक्ट थियल हूंदो आहे। इन खे छॾे करे चूज़ कीबोर्ड्स के क्लिक कंदासीं। इन में अंदरि असां वटि कीबोर्ड इंग्लिश US हूंदो, उन खे ऑन कंदासीं। ऑन करण खां पोइ हेठि कीबोर्ड अची वेंदो, कीबोर्ड वारे सेक्शन में कीबोर्ड अची वेंदो। इन खे ओपन कंदासीं। ओपन करण खां पोइ लैंग्वेजिस में वञी करे यूज़ सिस्टम लैंग्वेजिस के ऑफ करे इंग्लिश US ऑन करण खां पोइ हेठि हलिया ईंदासीं। तक़रीबन लास्ट खां थोरो मथे हूंदो एस वारे ऑप्शन में सिंधी ABC एरो सिंधी, इन खे बि ऑन करे छॾींदासीं। ऑन करण खां पोइ असां मैसेजेस में ईंदासीं। मैसेजेस में अचण खां पोइ स्पेस खे क्लिक करे रखंदासीं त हिकिड़ो बॉक्स अची वेंदो। उन में मल्टीपल कीबोर्ड्स हूंदा, उन में असां सिंधी ABC सिंधी कीबोर्ड जे नाले सां कीबोर्ड हूंदो, उन खे सेलेक्ट कंदासीं। सेलेक्ट करण खां पोइ असांजो उहो अची वेंदो। उन खां पोइ हाणे असां सिंधी में मैसेज टाइप करण था चाहियूं, पर रोमन सिंधी में उहो कीबोर्ड ऑटोमेटिकली उन खे प्योर सिंधी में कन्वर्ट कंदो वेंदो। जीअं असां नंढे हूंदे पटी पढ़ी आहे, अलफ अंब बे बल्ला, ईअं टाइप करे था ॾिसूं। अलफ अंब बे बल्ला बे बकरी पे पल्लो पे रजियो बे जीअं लिखंदा BH बे अची वेंदो हिते। बे बोलड़ो बोलड़ो। ईअं ई असां वरी पहिरें दर्जे में बि सबक़ पढ़ियो आहे हिकिड़ो, खट हीअ खट आहे, खट हीअ खट, कहिड़ी खट अची वई, ग़लति टाइप करे असं लॻे थो। खट हीअ खट, काॾे वई खट, हलिया छॾियो भला, खट खे कोन था ॾिसूं, ॻोल्हियूं कोन था। ॿियो कुझु था लिखूं, अदा कहिड़ा हाल आहिनि।